अस्सलामुअलैकुम लर्निंग विद NMS ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था, खुशामदीद चऊं था। आया नूर मुस्मरो तव्हांजे लाइ अॼु खणी आयो आहियां न्यू अपडेट। टेस्ट की तारीख़ अनाउंस हो गई। सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि जी तरफ़ खां ग्रेड 17 ग्रेड 16 ऐं ग्रेड 9 जी जेकी टेस्ट आहे रिटन टेस्ट एग्ज़ाम टेस्ट उन्हनि जी डेट अनाउंस थी वई आहे। अॼु पाण उन जे बारे में ॿुधंदासीं। जिन बि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे जल्द खां जल्द उहो चैनल सब्सक्राइब करे जीअं असांजा नवां वीडियो उन्हनि ताईं पहुची सघनि। सो अॼु पाण हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़ जेको टेस्ट के हवाले से आहे। टेस्ट अनाउंस कहिड़ी थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ लेक्चरर सेकेंडरी स्कूल टीचर ऐं ASI जा लिखत जा इम्तिहान 23 अप्रैल का शुरू थी रहा आहिनि। रिटन एग्ज़ाम फॉर द पोस्ट्स ऑफ SST or HST ASI and lecturer BPA 70 are scheduled to be conducted from 23 अप्रैल 2024 टू 7 मई 2024 ताईं वठण जो इम्कान आहे, जेके हिननि हिकिड़े महीने में कंप्लीट करण जो इरादो रखनि था। असांजे हिन चैनल ते अहिड़ियूं अपडेटूं हलंदियूं रहंदियूं आहिनि। हिन खां बाद में SST या HST जा जेके लेक्चर आहिनि साइंस कैटेगरी ऐं जनरल कैटेगरी इन ॿिन्ही जा लेक्चर असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहिनि। अगरि कंहिंखे ख़बर न आहे त विज़िट ज़रूरु करे। महिरबानी। थैंक यू वेरी मच।